मजीद। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या मुर्शिदी या रसूलल्लाह। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअसा फ़ीहिम रसूला। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़र रसूलुन नबियुल करीम। न दुनिया से न दौलत से, न दुनिया से न दौलत से, न घर आबाद करने से दिल को तसल्ली मिलती है अल्लाह और उसके रसूल को याद करने से। वाजिबुल एहतराम प्यारा दोस्तों, जनाब मोहतरम वाजिबुल एहतराम साहिब पीर मोहम्मद मकबूल अहमद मलकानी साहब ऐं अवां सभिनी सॼो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अवां सभिनी खे जश्न ईद मिलाद नबी रैलीअ जी मुबारकूं। हथ मथे करे जवाब ॾियो तो खैर मुबारक। अर्ज़ इहा त दादू आरम तव्हां ख़ुशि नसीब आहियो। इहो तव्हांजो कदम कदम जेको नबीअ पाक जे ख़ातिर खयो अथव, पक यकीन सम्झिजो तो में अहिड़ी वफ़ादारी आहे त मदीने वारो साईं तो असांखो किरोड़ा हिसा वधीक वफ़ादार आहे। माण्हू दुनियावी मतलबनि जे लाइ कदम खणंदा आहिनि, दुनियावी मतलबनि जे लाइ निकिरंदा आहिनि, त दुनिया जे लालचुनि में निकिरंदा आहिनि। वाह सुनी तुंहिंजे क़िस्मत क़ुर्बान वञा तो असां पंहिंजे ज़ाती या के सियासी मतिलब जे लाइ न निकिताऊं, तो असां मदीने वारे साईं जे ते कलमो पढ़िया उन जे ख़ातिर निकिताऊं। पक यकीन सम्झिजो अॼु मदीने वारे साईं जो रूह असांजो ख़ुशि हूंदो। ॾाढा भेज तस्वीर जो नाम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां खे दादू खां सरवर जलाल सोलंकी जी रिपोर्ट ॾींदा हलूं। अहले सुन्नत वल जमात पारां या रसूल अल्लाह जश्न ईद मिलादुन नबी आमद बासआदत रैली कढी वई। रैली शहर जो गश्त करे दादू प्रेस क्लब पहुती त जलसे जी सूरत इख्तियार करे वई। रैलीअ खे पीरे तरीक़त रहबरे शरीयत सैयद अब्दुल कादिर शाह जीलानी कादरी खिताब कंदे चयो त असां जो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जश्न ईद मिलादुन नबी जे आमद बासआदत वॾे शान ऐं शौकत सां मल्हाई पई वञे। कादरी तहरीक वारा हर ज़िले ऐं हर तहलके में रैलियूं कढंदा। हुननि वधीक चयो सभु ईदूं मदीने वारे साईं जे सदके मिलियूं आहिनि। अगरि पिरी न मिले हां त कुझु बि पैदा न थिए हां। पीरीअ जे करे सभु नेमतूं मिलियूं आहिनि। जश्न मुस्तफ़ा जूं दादूअ वारनि खे मुबारकूं। सिंध इशूज़ चैनल तरक्की कंदो असांजी दुआउनि में शामिल आहे। कदम कदम जेको नबी पाक जे हक़ ख़ातिर खयो अथव, मदीने वारो साईं किरोड़े भेरा वधीक आहे। माण्हू दुनियावी मतलब लाइ कदम खणंदा आहिनि, असां कंहिं सियासी मतलब लाइ न निकिता आहियूं। असां मदीने वारी सरकार ख़ातिर निकिता आहियूं। पक सम्झो मदीने वारे साईं जो रूह असां मां ख़ुशि हूंदो। रैलीअ खे सैयद गौस मोहम्मद शाह जीलानी कादरी, मौलाना मकबूल मलकानी, दीदार अली शेख कादरी, अहमद नूर कादरी, खलीफो रुस्तम कादरी, सैयद मजहर शाह अहमद कादरी, मोहम्मद खान आराई, अमजद कादरी ऐं ॿियनि खिताब कयो।